मेहर। रिपोर्ट शान अली शेख। सिंध मल्हा फ़ोम पारां सरदार अयूब मल्हा जे मथां कातलाणे हमले ऐं कूड़े केस ख़िलाफ़ सिंध मल्हा फ़ोम पारां अरबाब मल्हा, पुनहल मल्हा, गुलाम शबीर मीराणी, गुलाम शबीर मल्हा, मीर मल्हा, मुख्तियार मल्हा, रियाज़ मल्हा, सज्जाद मल्हा, अब्दुल गनी मीराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सिंध मल्हा फ़ोम जे ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जोही बिराज जे मोरी लॻ अंसारी बिरादरी जी ज़मीन असांजे सरदार अयूब मल्हा ख़रीद कई आहे। उनखे नाइज बिरादरी जे बाअसर गुंडनि हथियारनि जे ज़ोर ते सरदार अयूब ते कातलाणो हमिलो करायो आहे। हुननि चयो त केन शाह जे पुलिस बाअसरनि जी विंगार वहंदी जवाबदारनि ख़िलाफ़ क़दम खणण बजाए सरदार अयूब मल्हा ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जंहिंजी असीं मज़म्मत कयूं था। हुननि वधीक चयो त असीं मल्हा बिरादरी अमन पसंद बिरादरी आहियूं। असां IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खे पुरज़ोर अपील था कयूं त असां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ मेहर।